रोड़ी में घर में चोरी दौरान गोठाणन पारा पकड़ियल जवाबदार ते पुलिस मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे छडियो। गोठाणन चोर के पकड़ण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छडी। गोठाणन जवाबदार ते चोरी जो केस दाखिल न करण ते पुलिस खिलाफ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़न जो चवण आहे त पुलिस पकड़ियल चोर ते चोरी बदिरां मामूली केस दाखिल कयो आहे। अहम ख़बर नासरमा सां शेयर कयूं पिया, अपडेट कंदा हलूं। रोड़ी मां जिते घर मां चोरी दौरान गोठाणन पारां पकड़ियल जवाबदार ते पुलिस मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे छडियो। गोठाणन चोर के पकड़ण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छडी। गोठाणन जवाबदार ते चोरी जो केस दाखिल न करण ते पुलिस खिलाफ एहतजाज कयो आहे। इन हवाले सां एहतजाज कंदड़न जो चवण आहे त पुलिस पकड़ियल चोर ते चोरी बदिरां मामूली केस दाखिल कयो आहे। आगे कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कंदा हलूं। रोड़ी में घर मां चोरी दौरान गोठाणन पारां पकड़ियल जवाबदार ते पुलिस मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे छडियो। गोठाणन चोर के पकड़ण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छडी। गोठाणन जवाबदार ते चोरी जो केस दाखिल न करण ते पुलिस खिलाफ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़न जो चवण आहे त पुलिस पकड़ियल चोर ते चोरी बदिरां मामूली केस दाखिल कयो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया रोड़ी मां अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर जे हवाले सां रोहड़ी में नाज़रीन खे ॿुधाईंदा आहियूं त घर मां चोरी दौरान गोठाणन पारां पकड़ियल जवाबदार ते पुलिस मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे छडियो। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर एडी घुनियो खां। एडी घुनियो, छा मामलो आहे? इन हवाले सां आगाह कजो। पकड़ियल चोर जे मथां मंशियात एक्ट तहत केस दाखिल कयो वियो आहे। जी नीला, रोडीअ में घर मां चोरी दौरान गोठाणे पारां चोर खे जेको पुलिस हवाले कयो वियो। पटड़ी पुलिस जेको आहे पंहिंजी कारकर्दगी ज़ाहिर कंदे पकड़ियल चोर मथां मंशियात एक्ट तहत जेको केस दाखिल करे छॾियो आहे। ऐं गोठाणनि जेको आहे चोर खे पकड़ण वारी सोशल मीडिया ते जेको आहे वीडियो वायरल करे छॾी आहे। ऐं जेको आहे त उहा वीडियो वायरल खां पोइ जेका पुलिस जेका पत आहे उहा वापसि थी वई आहे। गोठाणे पटनी थाणे जे SHO इमरान भयो खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे कामिरेड मंज़ूर शेख, सोनोमल, इनायत शेख, जावेद शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त 3 ॾींहं अॻु जेको आहे 5 चोर जेको आहे नामालूम मंज़ूर शेख जे घर अंदरि घिड़ी चोरीअ जी कोशिशि कई त घर भेणुनि खे जेका सजा ॾी थी पई ऐं चोर करण ते गोठाणनि हिकु चोर बर वक़्तु जेको आहे हुनखे गिरफ़्तार पकड़े सोगो करे जेको आहे पटड़ी पुलिस हवाले कयो। गोठाणनि SHO इमरान भयो मथां इल्ज़ाम मरींदे चयो त गोठाणनि जे ख़िलाफ़ पकड़ियल चोर मथां केस दाख़िल न कयो ऐं दिलासा ॾींदो रहियो। अॼु जेको आहे नशावर सोपारी ज़ाहिर कंदे चोर मथां मंशियात जो मामूली पूरो केस दाख़िल करे पुलिस पारां जेको आहे चोरनि खे रिलीफ फराहम कयो वियो आहे। जंहिं मां साबित थो थिए त जेको आहे हद जो SHO चोरनि जो साथारी बणियल आहे। गोठाणनि SSP सखर अज़हर ख़ान मुग़ल खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे घुर कई आहे त पटड़ी थाणे जे SHO खिलाफ़ जेको आहे सख़्त खां सख़्त कार्रवाई करे गोठाणनि जे ख़िलाफ़ ते केस दाख़िल कयो वञे ऐं पकड़ियल चोर सां गॾु जेको आहे भॼी वियल ॿियनि चोरनि खे। ठीकु आहे, वॾी महिरबानी एडी घुनियो तफ़सील ॾियण लाइ।